असां कीर्तन पिया ॻायूं ऐं हुते धुनी पई लॻे, कहिड़ी ख़बर अथव? गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो। सब धुनी लगाइन पिया, हिकिड़ी साम्हूं वारी अम्मा लगाए न, बस उहा हिकु ई शब्द पई चए बोलो। मां चवां गोविंद बोलो, उहे चए बोलो। राधा रमण हरि नंदलाल, उहे चए बोलो। मां चयमि अम्मा बोलो न, बस बोलो चवण सां हलंदो? तूं धुनी छो थी लगाए? कुछ चई कोन थी, बस बोलो बोलो थी चए। उहा अम्मा चवण लॻी, पुट तूं लगाए धुनी, तोखे ख़बर आहे असांजे घर जी। मां हिन में घर छा कंदो? चई तोखे कहिड़ी ख़बर, कहिड़ा नाला तो खणे? मां गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि। चई तोखे पतो कोन्हे गोविंद मुंहिंजे मुड़ुस जो नालो आहे। मां चयमि वेल कहे त श्री कृष्ण भॻवानु तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? अच्छा गोपाल बि नालो अथई? चई गोपाल मुंहिंजे सहुरे जो नालो आहे। घर में पुछी अच तूं। मैं राधा भी कंहिंजो नालो हूंदे? चई मुंहिंजे ससु जो नालो राधा देवी आहे। मैं अम्मा तोखे पहिरें तो पवां, घर में तुंहिंजा जेके बि रिश्ता नाता हुजनि उहे घर में संभाल। हिते त परम पतीअ जो नालो अथई, तुंहिंजे पतीअ जो बि जेको पति आहे हा हे उन जो नालो अथई जगत पालक जगन्नाथ जगदीश्वर भगवान जो। हिते शर्म संकोच न करणु खपे भाई। चओ हरे राम।